तव्हांखे सलाम पेश थो कयां। जेकॾहिं तव्हां हमेशह इहो ई मुज़ाहिरो कयो पाण में इंशाअल्लाह कंहिंखे ताक़त न आहे कानपुर शहर में जेको आहे पंहिंजे सिफनि में इतिहाद बरक़रार रखो उहे तव्हांजो कुझु बि नथो करे सघे। उन्हनि माण्हुनि खे उन्हनि बासर कुवतुनि खे इहो पैगाम थो ॾिए तव्हां हितां कानपुर शहर जे अंदरां बदअमनी ख़तम करियो, गुंडागर्दी ख़तम करियो, अमन अमान ॾियो, वरना ॿी सूरत में असीं पाण अमन अमान कराए सघूं था। असांजी यकजहती अमन अमान जो हिसो आहे। पर अफ़सोस आहे थो चवां इंतिज़ामिया खे कमु करणु नथो छॾियो वञे। इंतिज़ामी जो हाल अॻे ई पूरो ऐं पके जा जेके धाड़ेल आहिनि उहे एतिरा ताक़तवर आहिनि जेकॾहिं उन्हनि मां को माण्हू बाज़ियाब थिए बि उनखे कुझु नथो चयो वञे त अमुन कीअं थींदो। लिहाज़ा मां तालके खानपुर जमी तालके खानपुर चवां पियो जेका बदबू जी लहर आहे उन में कमज़ोरी असांजो आहे। असां हिन माण्हुनि जो निशानदगी कयूं ऐं मूंखे ख़बर आहे इंतिज़ामी खे ख़बर आहे त धाड़ेल केरु आहिनि। तव्हां एसपी खे क़ुर ॾेई करे पुछंदो तव्हांखे नालो ॿुधाइजो फिलाणे फिलाणे धाड़ेल आहिनि उनखे ख़बर आहे। हाणे तूं कार्रवाई छो नथो करे सघे जॾहिं तोखे मालूम आहे नामीनेटेड तोखे मालूम आहे उन्हनि जे मथां कार्रवाई छो नथो करे सघे। असांजो मुतालबो आहे त अहिड़ो ऑपरेशन कयो पके ऐं कचे में ऑपरेशन करे धाड़नि खे ख़तमु कयो। मां इहो मुतालबो कयां थो छा तव्हांखे मुतालबो मुंहिंजो मंज़ूर आहे। इंतज़ार में लॻा पिया आहियूं त जेको आहे अहिड़ा हालात थी विया असां एतिरा ख़ौफ़ज़दा आहियूं एतिरा डिरियल आहियूं जो सुभाणे ॾोहारी असांजे घरनि में अची करे जेको आहे घरंदा। तव्हांखे घर में वेहण जो वक़्तु कान्हे को ॿाहिरि निकिरण जो वक़्तु आहे। हाणे तव्हां बदीअ जो मुज़ाहिरो कयो ऐं पंहिंजे अमन जो मुतालबो कयो ऐं असीं हिन वक़्तु इंतिज़ामिया खां इहो ज़ोर सां जेको आहे मुतालबो था कयूं त असांजो जेको अज़ान आ रही आहे ऐं हसनैन आ रही आहे ऐं जेके अब्दुल रऊफ़ वियो आहे हिकिड़ो जाफ़री आहे ऐं हिकिड़ो बिरोई आहे असांजे जेके खानपुर जा जेके बि मक़ून सभिनी खे फिलफोर आज़ादु कयो वञे ऐं शहर जो सभिनी जो मुतालबो इहो आहे त असांखे अमन खपे। असानी करे हिन नाले से ऐं को सुठो को ऑफिसर मोकिले। इहा ई घुर खणी करे निकिता आहिनि त खानापुर खे अमन ॾियो ऐं इहो पैगाम ॾियण जे लाइ निकिता आहिनि त खानापुर लावारिस बि न आहे न अहल इंतिज़ामिया ऐं न अहल SHO खानापुर जेको भत्ताखोरी में जुआ में समाजी बुराइनि जे क्राइम में मुलविस आहे। असां SSP साहब खां घुर करे उनजो बदली जो बि घुर कंदासीं। असांखे अहिड़ो न अहल SHO न खपे। न सर झुका कर जिए हम न मुंह छुपा कर जिए हम न सर झुका कर जिए हम सितम करूं के सितम नजर मिला कर जिए हम एक दिन कम जिए तो हैरत क्यों हम उनके साथ हैं जो मशाले जला कर जिए। मुख्तसिर अल्फाज़ आहिनि मां इहो थो चवां त असांखे जेको SHO मिलियो आहे हू न अहल मिलियो आहे करपिट मिलियो आहे जंहिंजी का माज़ी कोन्हे जंहिं खानपुर जे अंदरि नज़र ई न आयो आहे। गुरू थियनि थियूं वारदातूं थियूं त अब्दुल हकीम बिरोई खॼी वियो अब्दुल रऊफ़ भयो खॼी वियो ज़ाहिर न आहे अज़ीम जाफ़री खॼी वियो ज़ाहिर कोन्हे अज़ान खॼी वियो ज़ाहिर कोन्हे नज़ीर बंगलानी खॼी वियो ज़ाहिर कोन्हे आख़िर इहो SHO किथां आयो आहे ऐं नज़र किथे थो अचे। पर कंहिं जेका चङे माण्हू सच चयो आहे नाल असांजो माली आहे गुलशन गुलनि जो छा थींदो बदोक जे हथ में बाग़ रहियो मासूम गुलनि जो छा थींदो कावन खे इजाज़त कागवान खे इजाज़त कांजी बुलबुल जे सदा ते आ बंदिश हर शाख ते उल्लू वेठो आहे अंजाम गुलिस्तान छा थींदो। हर माण्हू हर बिरादरी मां जेके लुंडा लोफर किना जुआगर आहिनि उहे पंहिंजा ज़ाहिर कनि। जॾहिं असां पाण सिधा थींदासीं त अल्हम्दुलिल्लाह कंहिंखे ताक़त कोन्हे त असांजी खानपुर ते को वार कंदो। पहिरीं ॻाल्हि इहा आहे अमन अमान ॾाढो ख़राबु आहे। सियासत खां परे हटी करे खानपुरी थी करे सोचियो को सियासत कंदो को कंहिं पार्टी खे ॻाल्हाईंदो को कंहिं पार्टी खे ॻाल्हाईंदो। मां कंहिंखे नथो ॻाल्हायां मां खानपुर वारनि खे अपील थो कयां त महिरबानी करे तव्हां मुतहद थियो इंशाअल्लाह सॼा मसइला हल थी वेंदा। महिरबानी बल्कि हुनजी इंक्वायरी कराई वञे हुन किथे भत्ताखोरी कई आहे किथे जेको आहे हिननि जेको आहे बदमाशी करे माण्हू अगवा कराया आहिनि ऐं जुआ जा अड्डा हलाया आहिनि।
शराब नोशी जा अड्डा हिन लड़ाया आहिनि ऐं माण्हुनि सां कीस कयो आहे, ज़ुल्म कयो आहे।